अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मैं तो बिल्कुल ठीक ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों, दिल में हिकिड़ी ख़्वाहिश हुई त सुहारी सिंध जा जेके जेके शाइर आहिनि, अदीब आहिनि, फ़नकार आहिनि, जेके असांजी सुहारी सिंध खां तक़रीबन हिन वक़्त ताईं जेके आहिनि विसरी चुका आहिनि, उन्हनि खे वरी जेका असां पंहिंजे पेज ते वधीक शामिलु कया। छो त अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, उन में जेके आहिनि शाइर अदीब कंहिंखां लिकियल न आहिनि, पर अॼु असां पहुतासीं। मुंहिंजी दिलि जी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त सिंध जे भलोड़ शाइर जंहिं तमामु बहितरीनु गज़ल गीत लिखी ऐं सुहारी सिंध जे उन्हनि दर्दवंदनि दिलनि खे हिकिड़ी वॾी आशना ॾिनी। पहुतासीं ज़मा ख़ासकली वटि ऐं अॼु तव्हां खां मुखातिब आहिनि साईं ज़मा ख़ासकली साहिबु। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम बाबू ख़ैर ख़ुशि अल्लाह पाक जे करम। चाचा तव्हां सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी। तव्हां सां अल्लाह पाक तव्हां ख़ुशि रखे। सभ खां अवल असांजे जेके सामीन आहिनि, जेके असांखे यूट्यूब ते ॾिसनि पिया, उनखे पंहिंजो तारुफ़ त तव्हांजो उअं ई ज़ाहिरी तरह के लिकियलु न आहे, पर पोइ बि असांजे पेज ते तव्हांजो तारुफ़ थी वञे, मुकमल नालो ऐं इलाइक़े जे हवाले सां। मुंहिंजो मुकमल नालो मोहम्मद ज़मा आहे जी। बाक़ी शाइरी में ख़ाली ज़मा ख़ासकली आहे जी। ऐं ॻोठु पंहिंजो इहो ई आहे पलीगाणी मोरी ऐं मचिया जी तव्हां नसरपुर रोड ते जेखां ई पुछंदव त तव्हांखे मिली वेंदो ज़मा। तमामु बहितरीनु। ऐं कुझु ॾींहं अॻु में तव्हांजी तबियत बि ठीकु न हुई ऐं सच पुछो त असांखे दिलि में सिको कीर हुई त तव्हां खां मुलाक़ात बि कजे, तव्हांजी तबियत जे बारे में बि पुछिजे। चाचा, जेका असां शाइरी जे हवाले सां ॻाल्हि कजे त तव्हांजी शाइरी में उस्ताद केरु आहे? उस्ताद मुंहिंजो अफ़ज़ल सोलंगी। अफ़ज़ल सोलंगी। अफ़ज़ल चवे हयाती ते कहिड़ो घर वसो। तमामु बहितरीनु। अफ़ज़ल खां बि मुंहिंजी मुलाक़ात थियल आहे। तमामु बहितरीनु नफ़ीस इंसान आहिनि। उस्ताद, शाइरी जी बाक़ाइदगी जी शुरूआति कॾहिं खां कई तव्हां? 88 1988 खां। अच्छा, तव्हांखे कहिड़नि कहिड़नि फ़नकारनि ॻायो अॼु ताईं? साईं अलहमदिल्ला उहो फ़नकार तक़रीबन त जेके आहिनि सभिनी ॻायो आहे। जी। जंहिंमें फोलिया हुई, मेरा चना, दीबा शहर, शमन मीराली, मास्टर मंजूर सखीरानी, सीधी, बेबी जलाल, अलान जुनेजो, सुरैया सुमरो, समीना कंवल, तक़रीबन सभिनी ॻायो आहे। चाचा, असल में तव्हां इहो मूंखे ॿुधायो कि केसटनि जो दौरु हो, उहो दौरु कीअं हो ऐं अॼु जो दौरु तव्हां कीअं था भायो अॼुकल्ह जे हवाले सां, माहौल जेका शाइरी हिन वक़्तु हली रही आहे उन हवाले सां? शाइरी त पंहिंजे हिसाब सां उन दौर में ॿी हुई। अच्छा। पर हींअर असल में अॻे जेके फ़नकार असांजा हुआ त पंहिंजे इलाइक़े ताईं सिंध ताईं महदूद हुआ। जी। अॼुकल्ह सोशल मीडिया पूरी दुनिया में हलनि था, एतिरो फ़र्क़ु आयो आहे। अच्छा। चाचा, तव्हांजी शाइरी तमामु मक़बूल वई। सभ खां वधीक उहे बि चवंदा आहिनि शाइर खे या जीजल अमड़ खे पंहिंजो सभु बचा भला लॻंदा आहिनि। तव्हांखे शाइरी में तव्हांजो पंहिंजो कहिड़ो कलाम ख़ासि करे पसंदि हो जेको तव्हां ॻाल्हि करे विया हक़ीक़त में औलाद उहो वणंदो आहे जंहिंजी दुनिया सॼी नेकी करे। जी जी बिल्कुलु। त असांखे उहा शइ वणंदी जेका आवाम पसंदि करे, जी, जंहिंमें असांजो नालो वधीक थिए। अच्छा। उन में त मुंहिंजा इलाही केतिरा कलाम आहिनि, मशहूरु कलाम आहिनि। माशाल्लाह, तमामु बहितरीनु में जवाब आहिनि, अहमद बुग़ला में आहिनि, सरमन सिद्धी में आहिनि। अच्छा, तमामु ज़बरदस्त। अॼु गॾु आहियूं असां पले जाणी मोरी ते इंतिहाई बहितरीनु शाइर ज़मा ख़ासकली खां। असां ज़मा, तव्हांजी शाइरी असां तक़रीबन ॿुधंदा रहंदा आहियूं, तक़रीबन यूट्यूब ते या फेसबुक ते, या उनखां अलावा केसटी दौर में बि तव्हांखे ॿुधंदा अचूं पिया। तमामु बहितरीनु तव्हांजी शाइरी आहे। अच्छा, इन हवाले सां हिन वक़्तु जेका शाइरी हली रही आहे ऐं उन दौर जी शाइरी, हाणे तव्हां असांजे नई टही जे शाइरनि खे या फ़नकारनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? पैगाम इहो ई ॾींदासीं त 100 गीतनि जी जॻह ते हिकिड़ो गीत लिखनि, जेको पंहिंजी फैमिली सां घर बि ॿुधी सघनि। वाह वाह। अॼुकल्ह जेका शाइरी हले थी तव्हां पाण ॾिसो था, वाह वाह। ईअं न आहे त माण्हू मरी विया आहिनि, अञा शाइरी सुठी हले पई। तव्हां अॼु बि ॾिसो त टिकटॉक ते फौजिया 1 नंबर ते हले पई, वाह वाह। ॿिया फ़नकार हलनि पिया। वाह वाह बिल्कुलु। त असांजी उहो चवणु आहे दोस्तनि खे त सुठे में सुठी शाइरी लिखनि, वधीक न लिखनि, थोरो लिखनि, पर बहितरीनु लिखनि। तमामु बहितरीनु। दोस्तों, अॼु ज़मा ख़ासकली वटि आहियूं अॼु मौजूदु। चाचा, इन खां अलावा तव्हां पंहिंजी दिलि जी का ॻाल्हि या अहिड़ो को पैगाम ईंदड़ जेके दोस्त आहिनि उन्हनि खे कहिड़ो ॾियणु चाहियो था? नई टही जे जेके फ़नकार उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? फ़नकारनि खे त हक़ीक़त में इहो पैगाम मुंहिंजो शाइरनि खे मिली वियो आहे, फ़नकारनि खे मिली वियो। जी जी बिल्कुलु। बाक़ी पाण में मोहबत कनि सिंधी माण्हू जेके बि आहिनि, जी। ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे त हिक ॿिए सां प्यारु भाईचारो हुजे। बाक़ी शाइरी जे हवाले सां तव्हां फ़नकारनि जे हवाले सां त फ़नकार बि थोरी शिक्षा पंहिंजी वठी पोइ मैदान ते अचनि त उहा बहितरु ॻाल्हि आहे। तमामु बहितरु ॻाल्हि। दोस्तो, अॼु असां मौजूदु हुआसीं पले जाणी मोरी ते शाइर ज़मा ख़ासकली वटि। दोस्तो, क़दुरु कयो अहिड़नि नौजवाननि फ़नकारनि जा, शाइरनि जा, अदीबनि जा जेके असांजी सुहारी सिंध जो असासो आहिनि। ऐं सक़ाफ़त खाते खे ख़ासि करे स्पेशली गुज़ारिश कंदुसि त अहिड़नि अदीबनि ऐं शाइरनि जो क़दुरु कयो। क़दुरु वारा कम थिया खुटा ख़रीदार, हीरे ऐं जवाहर जी के सालिक लहन सार, जेके लोह कुटनि लोहार तिन खे कहिड़ो क़दुरु सम्झो। सो
अहिड़नि फ़नकारनि जो जीअरे क़दुरु कयो मरण खां पोइ चवंदा भलो वीचारो शाइर सो इहो महिरबानी कयो आउं चवां थो त असांजी सुहारी सिंध जे उन्हनि तमामु जेके आहिनि से चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि या सकाफ़त खाते सां सलाहियल जेके असांजा वॾे उहिदनि ते मौजूदु आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त अहिड़नि शाइरनि जो क़दुरु कयो ऐं तव्हांजो मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती मोकिलायूं था अॻे कंहिं वीडियो ताईं हूंदी हयाती पिया थींदा मेड़ा चङो पार बेड़ा सिकुन जे सगंजा छिके जल्दी छेड़ा चङो पार बेड़ा हूंदी हयाती पिया थींदा मेड़ा या खणी ईअं चइजे जॾहिं मींहं वसंदा ऐं वसंदा वीराना कंदे यादि आजिज़ उजण खे ज़माना असीं प्रीत पंहिंजी पुॼाए वञूं था असीं पंहिंजो वारो वॼाए वञूं ख़ुदा हाफ़िज़